जी नाज़रीन हिन वक्त मौजूद आहियां सुल्तानपुर भरसा मारवाड़ी बिरादरी के घर में जिते जो खमीसो मारवाड़ी जो 10 ॾींहं जो गुम थी 10 ॾींहंनि खां गुम थियल है। इन हवाले से मारवाड़ी बिरादरी के वारसन ऐं मारवाड़ी बिरादरी जा जेके उन खमीसे जा माइट आहिनि उन्हनि पारां इन एहतिजाजी मुज़ाहिरो किया है। अचो तो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। खमीसो मारवाड़ी आहे असां सौट 4-5 न्याणियूं वॾो उहो आहे जेको कमाइण वारो माज़ूर आखियुनि सां वो माना घोटकी पनो सखर ओॾे माना पिनी सिनी करे अची माना शाम जो ईंदो ऐं माना ख़र्चो पाणी ॾींदो ये न्याणियूं ऐं नंढा ॿार जेके माना खाईंदा पींदा हुआ त उन खे माना त 12 ॾींहं थी विया आहिनि त उहो माना हितां पनिया किल खां माना अॻुवा थी वियो आहे त माना त इहो ॿुधूं था त माना पंजाबी हनीफ़ नाले सां वो अगवा करे उतो माना पाड़ीअर सां जाचा भी कया तो उन्होंने पाड़ीअर इहो चवंदा हिकु ॿ चकर अॻे भी माना माज़ूरनि जो खणी वियो आहे पने अकेलार थाणे ते सुल्तानपुरा थाणे ते असां वॾी माना त दरख़्वास्तियूं असां माना जथो करे तो असांखे असांजो अर्ज़ु इहो आहे त बाबा महिरबानी करे असांखे माना छोकिरो माना त असांखे माना इहो माज़ूर मोटाए ॾे। इंसान मुंहिंजो पुटु खमसो नालो आहे वो अगवा थी विया आहिनि जेकर बाबा असां 22 साल जो 21 साल 22 साल जो आहे पिन कंदो बाबा साईं पने आकल में गुम थी वियो आहे उहा पंजाबी करे वियो आहे हनीफ़ पंजाबी मुग़ल ज़ात जो आहे ग़रीब आबाद में वेठो आहे उन अगवा करे वियो बाबा ऐं अलाए कराची खणी वियो आहे काॾे खणी वियो ख़बर कोन पवंदी पई असांखे अखियुनि सां नाबीना जॾड़ो आहे साईं करे घर में आनींदो आहे ख़र्चो कंदासीं साईं घर जो सौदो भला वठंदासीं गुज़र सफ़र कंदासीं बाबा ॻोल्हा फुला कई आहे बाबा हैदराबाद विया सेवण शरीफ़ ते वियासीं कोई ॻोल्हा फुला कई असां किथे न हथ आहियो बाबा असांजो जेको नाबीन खमीसे नाले जेको पन अकल में खजी वियो आहे असां इहो था चऊं DSP SP सखर जेके असांजा कारकुन आहिनि उनखे गुज़ारिश इहा कयूं था त हनीफ़ नाले उन ते कानून जी कार्रवाई थी वञे हाणे महिरबानी करे असांजे नाबिन सां मिली वञे छो त नाबिन हिन टाइम उनखे दीद कोन्हे जिथे उनखे छॾियो दरपदर हूंदो साईं असांजो बचो आहे असांखे वधि में वधि ॾुखु आहे छो त असांजी हिन टाइम असां पनो अकिल बि NC कराई आहे सुल्तानपुर भी कराई आहे जो असांजी ॿुधण लाइ को बि हिन टाइम ते को तयारु न आहे जो असांजा को मदद करे नाले अलाह जे बचनि जे सदके पंहिंजे असांजी ग़रीब जी मदद कयो असांजे नाबिन पंहिंजो असांखे मिलियो वञे। इहो पिंदो वीचारो गदा कंदो हो छोकिरो नंढड़ो बि गॾु हूंदो हुअसि महीनो ॿ थिया त हे चांहि पीआईंदो थोरो घणो हुन सां राब्तो कंदो हो त बाबा मां सां गॾु हल तो सुठो रांदे तोखे सुकून मिलंदो। पोइ ईअं कंदे कंदे आख़िर हिकु ॾींहुं इहो अची थियो चई त बाबा हाणे छोकिरे नंढे खे चई त 100 रुपयो वटि मोटी वञे उन हनीफ़ चयो हनीफ़ माजर आहे पनो अकिल जो पोइ उन चयो त बाबा असां न ॾिठो आहे ऐं न कयो आहे पोइ उन चयो त बाबा छोकिरा तूं वञ घर हाणे मोटी असां वञूं था कंहिं कम सां उनखे वती वियो हलियो छोकिरो मोटी आयो उन ॿुधायो त इहो ईअं मुला इहो ईअं ॻाल्हाईंदो हो जॾहिं असां पिणण वेंदा हुआसीं त उते ॻाल्हाईंदो हो 10-12 ॾींहं थिया महिरबानी करे हुकुमराननि खे असांजो अर्ज़ु आहे असांजो इहो ई त महिरबानी करे असांखे इहो अंदरो जरड़ो मोटाए ॾियो। में गुम थिया 10-12 ॾींहं थिया ॻोल्हा फुला कई आहे असां हैदराबाद ॾे ॻोल्हा फुला कई आहे थाणनि ते सेवण ते आहे उहो अगवा करे वियो ग़रीबाबाद जो आहे पने अकिल जो असां घणा परेशान वेठा आहियूं मानी कोन वणंदी आहे असांखे जॾो आहे अखियुनि खां नाबीन आहे उहो असांखे मिलियो वञे असांजी त ग़रीबनि जी ॿुधंदा ई कोन आहिनि ॼांटो आहे मुंहिंजो लूणो उन जो आहे पुटु खमीसो आहे ॾोटो आहे खमीसो मुंहिंजो घणा परेशान अबा मानी कोन थी वणे मड़ी ईअं तड़फी सुम्ही रहंदा आहियूं असांखे मोटाए ॾे बाबा असांजो नाबीनो आहे वीचारो ग़रीब आहे हनीफ़ नालो आहे पंजाबी आहे उहो अगवा करे वियो आहे। कैमरा टीम सां गॾु ज़मीर जतोई मेहरान TV न्यूज़ सुल्तानपुर।